ख़बर शामिल कयूं था कराची मां। ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब टाउन म्यूनसिपल कमेटी सुराबगोड में तरक़ाती कम न थियण ऐं हक़ सच लिखण ते मक़ामी सहाफ़ी के टाउन चेयरमैन तरफां हरजाणे जो नोटिस ॾियण ऐं हरासा करण ख़िलाफ़ सुराबगोड टाउन के मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि के सरबराहन समेत कलम धणन अयूब ॻोठ की पुरानी चौकी का ईस्ट नेशनल प्रेस क्लब ताईं हथन में पिले कार्ड खणी सख्त नारेबाजी कंदे एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरीन GNP न्यूज़ सां वधीक ॻाल्हाईंदे चयो त अफ़गानी भगोड़ो दहशतगर्द आहे, इनके असांखे मुसलत कयो था। हुकुमरान जेके आया आहिनि ॾिसो था त जिन जूं 17 सीटूं हुयूं उन्हनि जूं 18 थी वियूं। 47 फार्म जिंदाबाद। ही मुसलत कयो वियो आहे। ही टाउन चेयरमैन असां कोन था मञूं। इलाइक़े वासी को बि चए त टाउन चेयरमैन आहे त असां मञूं। इलाइक़े वासी बेज़ार आहिनि। न उन्हनि खे पाणी आहे, न रोड आहे, न रस्तो आहे। जेके फैसिलिटियूं हूंदियूं आहिनि, जिन जे लाइ पैसा अचनि था पिया, उहे पैसा सभु खाधू था वञनि। सब्जी मंडी में हिन माण्हुनि जा जेके पैसा खाधा जांच करे ॾिसो। हिते बि जेको फैक्ट्रियुनि जो पाणी खपाईंदो आहे, हे पाणी चोरी खपाए करे अञा बि पैसा पियो ठाहे। हिन ते बस वारनि खे खपे त हिनखे हटायो वञे ऐं ही आवाम जे मथां बोझ आहे, हिन बोझ खे हटायो वञे। पंहिंजो लाला रहीम जेको जॾहिं खां टाउन चेयरमैन थियो आहे, उनजी बदमाशी शुरू थी वई आहे ऐं करप्ट चेयरमैन आहे। पूरे इलाइक़े जो फंड हड़प कई वेठो आहे। तव्हां ॾिसो त को कमु कोन थो थिए। जेको आहे जिते हुनजा मनपसंद माण्हू आहिनि उन्हनि जे किथे पाणी जी लाइन विझाए थो या का गली पकी कराए थो। बाक़ी इलाइक़े में सॼो बिल्कुलु खंडरात बनियल आहे, सॼो सुराबगोड टाउन। ऐं हिन जेकॾहिं सहाफ़ी हुनजो उहा पॉइंट आउट कनि था उहा बदमाशी, त पोइ उन्हनि खे हिरासत करण लाइ उहो जेको आहे सो पंहिंजो ॾिए थो लीगल नोटिस, त जीअं उन्हनि जो आवाज़ दॿिजी वञे। लिहाज़ा हिन नबीबख्श ख़ासकेली खे जेको लीगल नोटिस ॾिनो आहे, असां हुनजी सख़्तु लफ़्ज़नि में मुज़म्मत था कयूं। सहाफ़ी जो कमु आहे त हू पंहिंजे कलम सां, पंहिंजी कैमराई ताक़त सां का बि बेज़ाबगी थींदी त हुनखे निर्वार कंदो, हुनखे वाज़े कंदो। असांजो दोस्त नबीबख्श ख़ासकेली जेको पाण सुराबगोड टाउन जो रहवासी आहे, उनखे टाउन चेयरमैन लाले रहीम बदमाशी जे ज़ोर ते लीगल नोटिस मोकिलियो आहे त तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु ख़बरूं छो था हलायो। 28 साल गुज़री विया आहिनि बल्दियाती इलेक्शन खे, पर टाउननि जी कारकर्दगी जेकॾहिं असीं ॾिसंदासीं त ज़ीरो नज़र ईंदी असांखे। सो जेकॾहिं कंहिं कलमकार खे, कंहिं सहाफ़ी खे को बि बदमाशी कंदो ऐं उनखे हिरासा करे को नोटिस मोकिलींदो, उन ते कूड़ा केस दाख़िल कंदो, त असां सभु सहाफ़ी गॾिजी मज़ामत कंदासीं। ॾिसो, जॾहिं बि जिथे बि असां ॾिठो आहे कंहिं बि ताक़तवर माण्हू हुजे या कंहिंजे ख़िलाफ़ु जॾहिं सहाफ़ी लिखंदो आहे त उहो ज़ातियात ते अची वेंदो आहे। ऐं ही लीगल नोटिस जे लाइ असीं कोन एहतजाज कयो आहे। असीं लाले रहीम खे ॿुधाइण आया आहियूं त अञा बि तुंहिंजा जेके पोल आहिनि उहे असां पधिरा कंदासीं। जेकी तुंहिंजी करप्शन आहे उनखे असां अञा बि वाक़फ़ो कंदासीं। जेकॾहिं नबीबख्श ख़ासकेली खे तो लीगल नोटिस ॾिनो आहे त को मसइलो कोन्हे, उहो असांखे भउ कोन्हे। पर तुंहिंजी जेकी करप्शन आहे उहा असां हर वक़्तु हर जॻह ते ॾेखारींदासीं। हिनखे घुरिजे त जेके बुनियादी सहूलतूं आहिनि न आहिनि उन्हनि ते कमु करे, पर हीअ सहाफ़ियुनि खे उनजे करे हिरासमेंट करे थो त हीअ लिखंदा न त आला क़यादत ताईं हीअ आवाज़ न वेंदो। पर असीं आला क़यादत पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॿुधाइणु चाहियूं था त हीअ लाला रहीम जेको सहाफ़ियुनि सां बदमाशी करे रहियो आहे, हिन ख़िलाफ़ु एक्शन थिए ऐं इंक्वायरी थिए त हीअ करोड़े रुपया जेकी हिनखे महीनो मिलनि था त उहे किथे ख़र्चु करे थो ऐं काॾे काॾे करे थो। पीपल्स पार्टी जेकी सोराबगोड ग़रीबनि जे वोट ते खटी आई आहे, त उन्हनि जे इलाइक़नि में छा बुनियादी सहूलतूं हिन महिल बि ॾिनियूं वञनि थियूं, छा रोड रस्ता ठाहिया वञनि था, या लाले रहीम खे हिकिड़ो बदमाश तौरु रखियो वियो आहे त इहो सहाफ़ियुनि खे हिरासमेंट करे त हू जेके ग़लति कमु करे पियो, करप्शन करे पियो, उनजी जेको आहे अॻुवाणी न कनि ऐं आवाम ताईं उहे ॻाल्हियूं न पहुचाइनि। मां हिते 13 सालनि खां वठी हितां जो वोटर बि आहियां, हिते जेको मुंहिंजी रिहाइश पज़ीर आहियां। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे, जॾहिं खां वठी जेको टाउन जो चेयरमैन आहे उहो UC जो वाइस चेयरमैन आहे, उन ॾींहंनि खां वठी करे हिन सां असांजी सलामदो आहे। असीं पाकिस्तान पीपल्स पार्टी जे तमामु जेके तिरंदड़ माण्हू आहिनि उन्हनि जे हक़ सच में बि लिखियो आहे। गॾोगॾु असां कंहिं बि तंज़ीम सां असांजो को तालुक़ु कोन्हे को। हाणे इहो टाउन जो जेको चेयरमैन आहे लाला अब्दुल रहीम, हिन खे आवाम जी जेका निशानदेही आहे। ज़ाहिरी ॻाल्हि आहे, हेॾो वॾो टाउन ठहियो आहे जेको हिकिड़ी UC 31 जेका हिते मौजूदु हुई। हाणे 8 UCनि ते जेको आहे मुश्तमिल टाउन आहे, पर उनजी हालति UC 31 खां जेका आहे बदतर आहे। UC 31 में जॾहिं हिकु ई UC हुई त मां सम्झां थो अहिड़ी हालति कोन्हे जेका हाणे हिन टाउन जी हिननि हालति कई आहे। जेका बजट अचे थी भई, बजट जो इजलास थियो आहे, उहा बजट जो इजलास बि सहाफ़ियुनि खे कंहिं सहाफ़ी खे बि न आहे घुरायो वियो। ऐं बजट जी ख़बर न आहे त उहा बजट कीअं पेश थी ऐं कंहिंखे जेको आहे हुते घुरायो वियो, कहिड़ा सहाफ़ी हुते आया, उहा ख़बर बि जेका आहे सो सहाफ़ियुनि खां लिकाई वई। असीं उहा था चयूं त असीं मक़ामी सहाफ़ी आहियूं, असांजो हक़ आहे हिते रहूं पिया। सुराबगोड टाउन जो चेयरमैन जेको आहे उहो मसाइलनि जी निशानदेही ते असांखे लीगल नोटिस थो मोकिले। असीं चऊं था त अवां लीगल नोटिस मोकिलियो, पर हिते जेके मसाइलनि जी निशानदेही सां कयूं पिया, उन्हनि ते तवजो। सहाफ़ीअ जो कमु आहे मसइलनि जी निशानदेही करणु।
साथी दोस्त नबी बख्श ख़ास के लिए बेमसलन जी निशानदेही कई है। टाउन में जेके भी हिते मसला आहिनि टाउन जी तरफ़ां नथा कराए वञनि। कमकारियूं कंहिं बि ॻोठ में को कमकार न थियो आहे। हिते रोड रस्ता जेको आहे ख़तमु आहिनि। रोड जी हालत अहिड़ी आहे जो ख़ुदा पनाह ॾे कंहिं बि क़िस्म जो कंहिं बि वक़्तु को हादसो थी सघे थो। पर उन जी निशानदेही करण ते कंहिं बि सहाफ़ीअ खे इन हिरासा करणु ऐं लीगल नोटिस ॾियणु इहो कंहिं बि तरीक़े सां सुठो अमल न आहे। ऐं हीअ चूंडियल नुमाइंदा आहिनि। चूंडियल नुमाइंदनि जो इहो कमु न आहे त कंहिं सहाफ़ीअ खे जेको आहे ईअं कनि। सहाफ़ी ज़ाहिर आहे मसइलनि जी निशानदेही करण वारो आहे। उनखे जेको आहे शाबत ॾियण जे लाइ उनखे घुराइण जे लाइ उनखे जेको आहे त पंहिंजो करण जे लाइ वधीक जेको आहे उनखे हिरासा कयो पियो वञे। तमामु इन अमल जी सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कजे थी। ॾिसो हिन टोन जो तव्हांखे ख़बर आहे कराची में पूरे कराची जे अंदरि ही वाहिद टोन आहे सुराब कोट टोन जंहिंमें गंदगी ऐं ॿिया मसइला आहिनि। ॻोठनि जा मसइला गंदगी थी वियो गटर उबिलियल आहिनि ऐं उन खां अलावा जेको आहे घणा ई मसइला आहिनि हिते जंहिं मसइलनि ते सहाफ़ी कलम धणी जेको लिखनि था ऐं उन्हनि खे शायदि उहो नागवारा लॻो जंहिंजे करे उन्हनि जेको आहे सो नबी बख्श खे लीगल नोटिस ॾिनो आहे। पहिरीं ॻाल्हि त असां हिन लीगल नोटिस जो सख़्तु लफ़्ज़नि में मज़मत कयूं था।